विया हाणे बस भी कर। केतिरो रोंदी है? प्लीज चुप कर। हाणे रोअण ई त मुंहिंजो मुक़दर बणिजी वियो आहे। भला रोआ भी न छा? जे चवी त ज़हर खाई मरी वञा। चवंदा आहिनि त ॻोड़ा कमज़ोरी जी निशानी हूंदा आहिनि। नाउमीदी कुफर आहे ऐं ख़ुदकुशी बुज़दिलनि जो हथियार आहे। रज़िया, तू पंहिंजे पाण खे अकेलो छो थी सम्झ? तू महबूब पर ज़ाल आहे, मुंहिंजी इज़त आहीं। मूंखे त इहो सम्झ में नथो अचे त अदी फ़ाखरा जो मूं त अलाए कहिड़ो ॾोह कयो आहे जो ईअं हथ धोई मुंहिंजे पोयां पइजी वई आहे। हुन खां त मुंहिंजो ख़ुशियूं ई बर्दाश्त नथियूं थियनि। सभु ठीक थींदो, तू परेशान न थी। कुछ भी ठीक न थींदो। ॾिस जा, मूंखे त अॼु ताईं इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बाबा आख़िर छोकिरे जी पढ़ाई जे मुखालिफ़ छो रहियो आहे। गुज़री वियल वक़्त ऐं माज़ी खे यादि करे मातम करण वारा मुंहिंजी नज़र में बेवकूफ़ हूंदा आहिनि। गुज़रियल वक़्त में छा रहिजी वियो ऐं माज़ीअ में कहिड़ी ग़लतियूं सरज़द थियूं, उन्हनि ते रोइबो न आहे, उन्हनि मां सिखबो आहे। रहियो सवाल फ़ाखरा जो, त हुनजो बंदोबस्त मां करे छॾियो आहे। थोरो ॾींहुं थियण जो इंतज़ारु कर। हाणे मां तोखां परे न रही सघंदसि। जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो पाण खां धार कयो त मां मरी वेंदसि। मरी वेंदीअं अकेली? इहा त निसोरी बेमानी आहे। अच्छा, पोइ मरी न त पोइ इहो बि हलंदासीं? पर वर कुझु बि न। मूं चई छॾियो पाण हलंदासीं त हलंदासीं। हाणे महिरबानी करे रोअण बंदि कर, पंहिंजा ॻोड़ा उग ऐं चुप करे सुम्ही पओ। जेको थींदो ॾिठो वेंदो। ओके? मुंहिंजी हिकु भेण हुई, सबा। बाबा जी ख़्वाहिश हुई त सबा डॉक्टर थी। मुंहिंजे चाचे इरफान, जेको सबा जी पढ़ाई जे ख़िलाफ़ हुयो, एसि ताईं जो सबा जी ख़ातिर बाबा साईं पंहिंजनि भाउरनि खे छॾे ॾिनो ऐं सभिनी सां लातालुक थी वियो। सबा MBBS जे फाइनल ईयर में हुई, हाउस जॉब करे रही हुई। हिकु ॾींहुं हूअ मोटी कोन आई। असीं सभु परेशान हुआसीं। सबा जो लेटर आयो। लेटर बाबा के दिल जो दौरो पियो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे एतबार जी अमारत टई पट थी पई। सभु कुझु ख़त्म थी वियो। बदनामीअ जे तरफ़ खां बदनामीअ जे बार जेको मां खणी जीअण मुंहिंजे लाइ ॾुखियो थी पियो। मां ॻोठां भॼी निकितुसि। इहो डपु ऐं ॾिनल किथे तारीख़ वरी पाण खे न वरजाए। हाणे त मूं में भॼण जी बि सघ कान्हे। तोखे पंहिंजे खून ऐं मुंहिंजी परवरिश ते एतबार कोन हो छा? सबा मुंहिंजे ऐं एतबार जे विच में कंडेदार तारूं विछाए छॾियूं हुयूं। पर मां इहो कीअं विसारियां त फ़ाखरा तुंहिंजी भेण आहे। शायद घर जो सरबराह मर्द हूंदो आहे। मतलब त घर जे सरबराह वटि इलाही इख्तियार हूंदा आहिनि। सजा